खैबर रेड क्रेसेंट मुतहदा अरब अमारात शेख हमदान बिन ज़ैद दफ्तर जे डिप्टी डायरेक्टर हामिद बखीतुल रमेशी, डिप्टी डायरेक्टर मोहम्मद अब्दुल्लाह रमेशी, रेड क्रेसेंट जे नुमाइंदे राशिद अल आमरी समेत बिन वफ़द जे मेंबरन खैबर पहुंची डिप्टी कमिश्नर ऑफिस खैरपुर में डिप्टी कमिश्नर सैफुल आबड़ो सां मुलाकात कई। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद है खैरपुर मां अवामी न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल सत्तार मेहरानी। जी अब्दुल सत्तार, कहिड़ा तफ़सील आहिनि? मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रीड क्रीसेंट मुतहदा अरब इमारात शेख हमदान बिन ज़ैद खैरपुर पहुची वियो। डिप्टी कमिश्नर ऑफिस खैरपुर में डिप्टी कमिश्नर सैफुल आबड़ो सां मुलाकात कई। मुलाकात दौरान ॿिन्ही मुल्कनि पारां सिहत लाइ वरितल कोशिशनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थी। DC खैरपुर रीड क्रीसेंट मुतहदा अरब इमारात शेख हमदान बिन ज़ैद दफ़्तर पारां खैरपुर में रीड क्रीसेंट जे सहकार सां मरीज़नि खे सहूलतूं फ़राहम करण ते पंहिंजी नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कंदे संदसि साराह कई। उन मौक़े ते DC खैरपुर ज़िले जे जाग्राफ़ी ऐं बायोग्राफ़ी समेत सिहत बाबति उपायनि ते तफ़सील सां ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त अवामी भलाई वारे मनसूबनि जी पोराऊं लाइ ज़िले इंतिज़ामिया अवलियत जे बुनियाद ते कमु करे रही आहे। उन खां अॻु रीड क्रीसेंट मुतहदा अरब इमारात शेख हमदान बिन ज़ैद दफ़्तर जी डिप्टी डायरेक्टर हामिद बखीद, डिप्टी डायरेक्टर अब्दुल्लाह रीड क्रीसेंट जे नुमाइंदे राशिदुल मामली दूही, मैनेजर शेख हमदान बिन ज़ैद दफ़्तर अब्दुल समद बलोच समेत ॿियनि वफ़द जे मेंबरनि खैरपुर मेडिकल कॉलेज, टीचिंग अस्पताल, सिविल अस्पताल में रीड क्रीसेंट जे इंतज़ाम हेठि हलंदड़ यूनिटनि में डायलिसिस सेंटर ते नए ICU सेंटर रीड क्रीसेंट मेडिकल कॉम्प्लेक्स जो दौरो कयो। दौरे दौरान डॉक्टर मुराद अली खमीसानी आयल वफ़द खे तफ़सील सां ब्रीफिंग ॾिनी। वफ़द जे नुमाइंदनि मुख़्तलिफ़ सेनेटरीज़ में मरीज़नि खां मिलंदड़ सहूलतनि बाबति मालूमात हासिलु कई। उन मौक़े ते अॻूणे DHO डॉक्टर मोहम्मद हुसैन आबड़ो, सैयद नईम हुसैन शाह काज़मी, MS डॉक्टर ज़ाहिदा परवीन सुमरो, सैयद सग़ीर हुसैन ज़ैदी, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन सैयद साजिद हुसैन शाह, सैयद अतर हुसैन ज़ैदी, डॉक्टर अलवरायो पयार, शुजात अहमद सिद्दीकी ऐं सैयद सिकंदर अली शाह समेत ॿिया ऑफिसर मौजूद हुआ। जी अब्दुल सत्तार, अवां जी महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।